अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंगी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिडनी में फायरिंग वाक़े जे ज़ख़्मी दहशतगर्द मथां फ़र्द जुर्म लागू, जवाबदार मथां दहशतगर्दी समेत 59 इल्ज़ाम लगाया विया। 24 सालनि जो नवीद अकरम पुलिस जी फायरिंग में ज़ख़्मी थियो ऐं संदसि पीउ साजिद मारिजी वियो हो। ऑस्ट्रेलियाई पुलिस जो मारिजी वियल साजिद अकरम जो ताल्लुक़ भारत जे शहर हैदराबाद सां आहे। बोंडाई बीच ते दहशतगर्द पीउ पुट जी फायरिंग में 15 ॼणा मारिजी विया हुआ ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। अमरीका वधीक 20 मुल्कनि जे शहरनि मथां सफ़री पाबंदी लगाए छॾियूं। नई पॉलिसी जनवरी 2026 खां लागू थींदी। शाम, ॾखण सूडान, माली, नाइजर, काउस ऐं ॿियनि मुल्कनि मथां पाबंदी जो फ़ैसिलो। फ़लस्तीनी अथॉरिटी जो पासपोर्ट रखंदड़ शहरनि मथां बि सफ़री पाबंदियूं लागू। अमरीका तरफ़ां सफ़री पाबंदी जो शिकार मुल्कनि जो अंग 35 थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक जहांगीरी ख़िलाफ़ जाली डिग्री केस जी कार्रवाई वफ़ाक़ी आईनी अदालत में चैलेंज। दरख़्वास्त में जस्टिस तारिक जहांगीरी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कयल दरख़्वास्त ॿुधण जोगी न आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज कई वञे। आईनी अदालत पारां इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऐं कराची यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार्स खे सुभाणे पेश थियण जो हुकुम। कराची में रेंजर्स जूं कार्रवाइयूं, 5 ज़ख़्मियुनि समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स सेंट्रल ऐं ॾखण ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी गिरफ़्तारियूं कयूं। रेंजर्स तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जो ताल्लुक़ भत्ताखोरी में मुलविस जमील छांगा ऐं समद काठियावाड़ी ग्रुप सां आहे। जवाबदार फैक्ट्री मालिकनि, दुकानदारनि ऐं बिल्डर्स खे भत्ते जूं पर्चियूं माणींदा हुआ।